नाज़िन मेरा टीवी जे लानिल ثقافتي दिहाड़े के सखर जे शहरियन तरफां भरपूर नमूने मल्हाइण जो ऐलान कयो आहे। डिप्टी कमिश्नर सखर ऐं शहरियन ثقافتي दिहाड़े जे हवाले सां मेरा टीवी जे रिपोर्टर फरीद सुमरो सां पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया आहिनि। अचो तव्हांखे ॾेखारियूं। असां सां गॾु आहे डिप्टी कमिश्नर सखर राणा आदिल तसवर साहब। उन खां पुछूं था त 6 डिसंबर ते मेहरान टीवी जे CEO गुलाम नबी मोराई पारां एक प्रोग्राम कयो पियो वञे कल्चर डे, जंहिंमें तालीम के भी फोकस किया वियो आहे ऐं पंहिंजी सकाफ़त के भी फोकस किया वियो आहे। त उन लाइ पुछूं था त कौम के ऐं नेशन के कहिड़ो पैगाम ॾिनो। मेहरान टीवी को मुबारकबाद पेश करता हूँ कि इन्होंने सकाफ़त और तालीम दोनों ऐसे मौज़ूआत को चुना है जो कि हमारी नौजवान नस्ल के लिए बहुत ज़्यादा ज़रूरी हैं। और तालीम और सकाफ़त जो है वो दोनों अगर एक दूसरे को पहचान लें, एक दूसरे के साथ मिल जाएं, तो लोग जो हैं वो अपनी मट्टी से मोहब्बत करना, अपने वतन से मोहब्बत करना और अपनी ज़बान, अपनी सकाफ़त, कल्चर, उससे मोहब्बत करना सीख जाएंगे। और ये पूरी दुनिया के लोगों का इस बात पे इत्तफाक हो चुका है कि तालीम के लिए जो बेहतरीन ज़रिया होता है वो आपकी मादरी ज़बान होती है। और मेहरान टीवी इस सिलसिले में काफ़ी और उनके CEO जो हैं वो कोशिशें करते रहते हैं और मैं उनका खैर मकदम करता हूँ। और जितना असांजा दोस्त सिंध में काफ़ी इहो मां ॾिठो आहे, हमेशा सिंध में सिंधी न असांजे हर ॿोली ॻाल्हाइण वारा सिंधी हुजनि, पठान हुजनि या पंजाबी हुजनि, उर्दू स्पीकिंग हुजनि, उहे सभु हिन ॾियारे खे मल्हाईंदा आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अहिड़ा ॾियारा सिंधी टोपी अजरक ऐं सकाफ़ती ॾियारा जेके आहिनि मल्हाइण घुरिजनि। इहे असांखे पंहिंजी सकाफ़त जी यादि ॾियारनि था ऐं हिक ॿिए जे वेझो आणनि था। ऐं असांजे जेका नई नस्ल अचे थी उन्हनि खे असां हिननि ॾींहंनि ते ॿुधाए सघूं था त सिंध जी सकाफ़त छा हुई ऐं एट प्रेज़ेंट असां किथे बीठा आहियूं। त मां हिननि खे इनकरेज कंदुमि त अहिड़ा ॾियारा ज़रूरु मल्हाइण घुरिजनि। मेहरान टीवी हिकिड़ो अहिड़ो चैनल असांजो जेको पूरे सिंध जे अंदरि माण्हू वॾे शौक़ ऐं जोश जज़्बे सां ॿुधंदा आहिनि। जेकी क़ौमूं पंहिंजी सकाफ़त खे विसारदियूं आहिनि उहो हमेशह उहो क़ौमूं ज़िंदा न आहिनि रहंदियूं। सिंध धरतीअ जी इहो वाहिद जेकी आहे इहो ख़ुशि नसीबी आहे माण्हुनि जी, हिते धरती ते रहंदड़ माण्हू पंहिंजी ज़मीन सां मोहब्बत कनि था, पंहिंजे कल्चर सां मोहब्बत कनि था, पंहिंजी सकाफ़त सां मोहब्बत कनि था। इंशाअल्लाह ताला इहो बरक़रार था क़यामत ताईं रहंदो।